शारिबीन ऐं फरमायो नहरूं आहिनि शराब जो लज़्ज़त लिशारिबीन जेको पीअण वारनि खे लज़्ज़त ॾींदो। खोड़ सारा सूफ़ी क़िस्म जा माण्हू मुल्हद क़िस्म जा माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि त जन्नत में अल्लाह ताला शराब खे हलाल करार ॾिनो आहे। उन शराब जी ख़ूबी इहा आहे जो उन शराब पीअण सां इंसान जो अक़ुलु ख़राब न थींदो, त इंसान तमीज़ विसारे वञे त मुंहिंजी माउ कहिड़ी आहे, मुंहिंजी घरवारी कहिड़ी आहे, तमीज़ विसारे वे, इहा तमीज़ न विसरींदी। ही दुनिया जो जेको शराब आहे जंहिंखे रब्बुल आलमीन हराम करार ॾिनो आहे, उनजी वजह इहा आहे जो इंसान हिन जे अंदरि बेहोश थो थी वञे, इंसान मां तमीज़ निकिरी थी वञे, शाऊर निकिरी थो वञे, रिश्तनि जी सम्झ निकिरी थी वञे, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन हिनखे हराम करार ॾिनो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए असांजे मुआशिरे में हिन नौजवान ख़ुसूसी तौर ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा शराब जा नाला मटाए करे जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस यादि थी वई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़ुर्ब क़यामत माण्हू शराब पीअंदा युसम्मूनहा बिग़ैर इस्मिहा, उनजो नालो मटाए करे पीअंदा शराब, पर नालो मटाए पीअंदा। कीअं? हाणे ॾिसो पहिरें दौर में शराब हुयो, अब शराब न आहे, मां विस्की थो पीअं, बियर थो पीअं, अहिड़े क़िस्म जा नाला ॾेई करे आहे शराब ई, पर नाला मटाए करे मुस्लमाननि पीअण जा बहाना रेड बुल जे नाले सां पीअण जा बहाना ठाहे छॾिया। त फरमायो उन जन्नत जे अंदरि ऐं दुनिया जे शराब में फ़र्क़ु छा आहे त जन्नत जो शराब पी करे इंसान जो अक़ुलु ख़राब न थींदो, ऐं दुनिया जो शराब पी करे इंसान जो अक़ुलु ऐं फ़हम ऐं सम्झ ख़तम थी वञे। ऐं इहो उम्मुल ख़बाइस आहे, उम्मुल ख़बाइस शराब छा आहे? उम्मुल ख़बाइस, तमामु तर बुराइनि जी जड़ शराब आहे। सुनन नसाई जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो आहे त हिकिड़ो इबादत गुज़ार शख़्स उनखे औरत गुनाह जी दावत ॾिनी ऐं उन गुनाह जी दावत खे क़बूल न कयो। किसो मुख़्तसर कि गुनाह जी दावत खे जेकॾहिं जेको आहे क़बूल न कंदे त मां ॿाहिरि शोर मचाईंदमि त हिन मूंसां बदकारी कई आहे। हाणे तो वटि ॿ ऑप्शन आहिनि, या त ही ॿारु आहे नंढो, ॿारु बि मौजूदु हुयो, हिन ॿार खे क़तल कर या ही शराब पी। उन शख़्स सोचियो त इहो ज़िना करण बि वॾो गुनाह आहे, क़तल करण बि वॾो गुनाह आहे, शराब तो पी वठां। शराब जो पीते ई शराब जे अंदरि अक़ुलु ख़राब थी वियो, औरत सां ज़िना बि कई, ॿार खे क़तल बि कई। उम्मुल ख़बाइस, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ही शराब छा आहे? उम्मुल ख़बाइस, तमामु तर बुराइनि जी जड़ आहे। इन को हल्को गुनाह कोन्हे, कबीरा गुनाह आहे।